सकरन में रिंद बिरादरी जे माण्हुनि पारां पुलिस जे ज़्यादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। सकरन जी मेरान कॉलोनीअ जी रिंद बिरादरी पारां मोहरम रिंद ऐं अला रखियो रिंद जी अॻवाणीअ में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़नि इल्ज़ाम हणंदे चयो त सकरन पुलिस जे एसएचओ अब्दुल लतीफ़ फहीम ऐं जमादार कुर्बान लाखो असांजी ज़िंदगी आज़ाब करे छॾी आहे। हुननि चयो त कुझु ॾींहं अॻु सकरन पुलिस जमादार कुर्बान लाखो जी अॻवाणी में बिना जवाज़ घरनि ते काह करे चादर ऐं चौधरी जो तक़दुस पायमाल करे असांजे 6 ॼणनि खे गिरफ़्तार करे लाकअप करे छॾियो। पुछा करण ते हुननि चयो त सकरन जे वापारीअ खां 7 लख रुपया फुर जी जांच में अवां खे गिरफ़्तार कयो आहे। हुननि चयो त असांजे 5 ॼणनि खे आज़ाद कयो वियो जॾहिं त 14 वरियनि जे नींगर खे पुलिस चर्च जे कूड़े केस में चालान करे असां सां ज़ुल्म कयो आहे। एहतिजाज कंदड़नि आईजी सिंध ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त इंक्वायरी कराए नींगर खे आज़ाद करे इंसाफ़ फराहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।